निकाह ऐं उन्हनि जा शर्त। मर्द ऐं औरत जी विच में कुर्बत खे हिलाल करण वारो अहदो पैमान खे निकाह चइबो आहे। त निकाह उहो अक़द आहे जेको उन लाइ मुक़ररु कयो वियो आहे त मर्द खे औरत सां जमा वग़ैरह हलाल थी वञे, उनखे निकाह चइबो आहे। निकाह में इहे ॻाल्हियूं मुस्तहब आहिनि। निकाह ऐलानिया हुजे, लिकल न हुजे, यानी ॿुधाइजे त हिन जॻह ते निकाह आहे मस्जिद में, त उहो बहितर आहे। ऐं निकाह मस्जिद में थिए त उहो अफ़ज़ल आहे, बहितर तरीक़ो आहे, सुन्नत तरीक़ो आहे। निकाह खां पहिरीं ख़ुतबो पढ़णु घुरिजे, जेको बि हुजे, मगर जेको हदीस में आयो आहे उहो पढ़णु वधीक मुनासिबु आहे। निकाह जा शाहिद आदिल ऐं नेक माण्हू हुजनि, यानी जेके निकाह जा शाहिद आहिनि उहे नेक हुजनि, आदिल हुजनि, इंसाफ़ करण वारा हुजनि। निकाह में 6 ॻाल्हियूं अहम हूंदियूं आहिनि। पहिरीं हक़ महर, नंबर 2 एजाब यानी क़बूल करणु, नंबर 3 वारिस, नंबर 4 औरत जो रज़ामंदो, नंबर 5 शाहिद, नंबर 6 वलीमो। हक़ महर हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह ऐं उन जे शागिर्दनि जो मज़हब आहे त हक़ महर घटि में घटि एतिरो हुजे जेतिरी रक़म जी चोर चोरी जो करे थो त चोर जो हथु कटण जो हुकुम आहे। उहो आहे त 10 दरम महर 10 दरमनि खां घटि न हुजे, वधीक जी का हद मुक़ररु न आहे, पर 10 दरम हुजे, हिन खां घटि न हुजे। किताब जो हवालो पाकीज़ा ज़िंदगी यानी घर ई घर वारा। त हक़ महर हूंदी आहे, माण्हू काफ़ी लातदाद ॾींदा आहिनि, 10 दरमनि खां वधीक ॾींदा आहिनि, पर उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी आहे। पर हक़ महर जेको अफ़ज़ल आहे, सुन्नत तरीक़ो आहे त 10 दरम हुजे। त अल्लाह पाक खां दुआ आहे त शरीयत जे मुतालिक़, शरीयत जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जे मुताबिक़ असांखे निकाह करणु ऐं उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग।